मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल राति मेड़ शहर जे कासाई मोहल्ले मां आसिफ अली खोखर वल्द मोहम्मद आरिफ खोखर जे घर में रात जे वक़्त तक़रीबन 3 बजे धारे नामालूम चोर घर अंदर दाख़िल थी चोरी करे फरार थी विया। चोरन मुबैना तौर लॻभॻ 6 लख रुपया रोक रक़म 2 तोला सोन ऐं ॿियो कीमती सामान खणी फरार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे फारूक पर जी फारूक वधिक तफ़सीलुनि सां आगाह कजो। जी बिल्कुलु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मेहर जे बी सेक्शन थाणे जी हद में गुज़िरियल राति कासाई मोहल्ला मां हिकिड़ी चोरी जी वारदात पेश आई आहे। जीअं त वारदात में चोर जेके गर्दणी आसिफ जे घर मां तक़रीबन 2 तोला सोना ज़ेवर 5 खां 6 लख रुपया कैश ऐं ॿियो घर जो कीमती सामान खणी फरार थी विया। होॾां जॾहिं गर्दणी रोज़ जे टाइम सुजाग थिया त उन्हनि ॾिठो त अलमारी जा जेके दरवाज़ा या खाना हुया उहे खुलियल ऐं भॻल हुया। उन त जेका पंहिंजो उन्हनि फौरी तौर पंहिंजे मोहल्ले वासियुनि खे जेका पंहिंजो इतलाह ॾिनो। जॾहिं त उन मोहल्ले में सोशल समाजी जेको माण्हू आहे अब्दुल सत्तार चन्ना उहो पिणु जेका पंहिंजो उन्हनि सां गॾिजी करे पुलिस खे बर वक़्तु इतलाह कयो। जॾहिं त बी सेक्शन थाणे जे SHO रफ़ीक खेड़ो खे जॾहिं फ़ोन ते इतलाह ॾिनो वियो त हू जेका पंहिंजो मौक़े ते जाइ वारदात ते न पहुची सघियो। उन खां बाद में अब्दुल सत्तार चन्ना SSP दादू खे पिणु जेका कॉल कई पर उन कॉल अटेंड न कई। बाद में उनखे वॉइस बि कई पर उनखे का मस्बत मोड न मिली। जंहिं ते अब्दुल सत्तार चन्ना जो वधीक इहो चवणु हुयो त शायदि पुलिस जेका आहे ॾोहारिन सां बिट बणियल आहे। हिकु त हिते मंशियात जा तमामु माना जेको आहे थो वॾो आज़ार आहे। शहर में सरियाम मंशियात फरोश मतिलबु जेके घुमनि पिया। ऐं हिते जेको आइस आहे आइस जो जेको तमामु वॾो जेको माना नौजवान तबिको उन में हिकिड़ो दलदल में फासी वियो आहे। काफ़ी घर उन में उजड़ी विया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जेका उन मोहल्ले जो जेको 10 नंबर वार्ड आहे मेयर जो उन जो काउंसलर PP तरफ़ां जेको चूंडियल काउंसलर आहे मोहम्मद अयूब शेख उहो पिणु मुतासिर सां गॾिजी जेको आहे पंहिंजो उन्हनि इहो पिणु जो चवणु हुयो त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे इहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं असां पिणु इहो चाहींदासीं त इंतिज़ामिया जेका हिन ते फौरी नज़र करे ऐं मुतासिर आसिफ खोखर सां इंसाफ़ कयो वञे। ऐं जॾहिं त आसिफ खोखर पिणु जेको आहे वधीक इहो चयो त असां सां नाइंसाफ़ी थी आहे। ऐं असांखे त मतिलबु इहो जेको आला अख़्तियारनि खे अपील आहे त हितां जेका इंतिज़ामिया आहे मतिलबु SHO आहे उहो जेको आहे पंहिंजो जॾहिं इतलाह करण बावजूदि बर वक़्तु न पहुतो आहे त इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो या अजीब सुवालु आहे। ऐं तक़रीबन 3 कलाकनि खां गुज़रण खां बाद में जेको आहे 15 जेका मेयर 15 जेका पुलिस आहे उन जो इंचार्ज आयो जंहिं जाइ वारदात जो मुआइनो कयो ऐं तफ़सील वरिता। वधीक जेको आहे मुतासिरीन ऐं जेके पंहिंजो मोहल्ले वासियुनि आला अख़्तियारनि खां इहा पिणु अपील कई आहे त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे इन फौरी तौर नोटिस वरितो वञे। ऐं जॾहिं मुतासिर ऐं आसिफ ऐं जेको आहे पंहिंजो अब्दुल सत्तार चन्ना वधीक इहो चयो जे असांजे चोरी जो बर वक़्तु जेको आहे कारवाई न थी त असीं जेको आहे एहतिजाजनि तौरु इंडस हाईवे बंदि कंदासीं ऐं वधीक जेको आहे सो एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। जी वॾी महिरबानी तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।